नाज़रीन, मीरपुर ख़ास में सेवरेज सिस्टम वरनि खां नाकारा हुजण करे शहर जी हालत तमाम घणी बदतर थी वई आहे। रहवासी शदीद मुश्किलातुनि जो शिकार इलाइक़नि में गंदगी सबब बीमारियुनि जे वर चढ़ी विया आहिनि, पर इंतज़ामिया अञा ताईं के क़दम नाहिनि खयां। तफ़सील ॾिसूं था तालिब शहर जी हिन रिपोर्ट। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही मीरपुर ख़ास शहर ऐं सिंध जो चौथों नंबर वॾो शहर में अंबनि ऐं एंजोस जे हवाले सां जेको नालो हिन कमायो हो, उहो हिन जेको मेगा प्रोजेक्ट जे नाले सां सेवरेज सिस्टम ठहियो, उन जा 3 साल गुज़रण जे बावजूदि उहो रोलड़े जो शिकार आहे ऐं हीउ शहर जेको हिन वक़्तु उहा पंहिंजी सूंहं विञाए चुको आहे। उन हवाले सां असां हितां जे शहरनि खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। 2 अरब रुपए जी एक मेगा प्रोजेक्ट जी भी बजट आई, जंहिंमें 1 अरब 58 करोड़ रुपया ख़र्च भी थी विया आहिनि, पर जेको पाणी जो निकाल आहे उहो अञा न थी सघियो आहे, न थिए थो, न गटरनि जो पाणी वञे थो। त हींअर बरसातनि जी आमद आहे ऐं हिन दफ़ो महकमा मौसमियात ॿुधाए पई त बरसातूं शायदि कुझु झझियूं थियनि। त उन सूरत हाल में मीरपुर ख़ास में जेके नाला भरिया पिया आहिनि गंदगियुनि सां, ॿी जेका इहे मसइला हल न थियण जा सबब इहे आहिनि त हिते हिकिड़ी माफ़ियाऊं आहिनि। हिकिड़ी आहिनि सरकारी माफ़ियाऊं जेके हिते वेठा आहिनि था, जेके जेकॾहिं कंहिंखे कम जो मूड बि थिए थो त उन्हनि खे कमु या त करणु नथा ॾियनि या हू थोरे अरसे खां पोइ उन्हनि माफ़ियाउनि जे अंदरि हू रही बि नथा सघनि। हींअर अगरि बारिश जो मौसम आहे, मौसमी तब्दीली आहे, पोइ पोइ सूरत छा थींदी? तव्हां ॾिसो शहर में सॼो पाणी भरिजी वेंदो, जिते जिते नाला, हिते बि तव्हां ॾिसो नालो खुलो पियो आहे, गटर जो नालो, सॼो शहर जेका रोड ठहिया आहिनि, रस्ता ठहिया आहिनि, उहे सभु टुटी विया आहिनि ऐं जेका गटर नाला आहिनि उते ढकनि कोन्हे। माण्हू केतिरे शिकायतूं आहिनि किरिया आहिनि। इंतजामियत भी पीपल्स पार्टी की है और कोई शहर में सफाई सुथराई नहीं है। सनलाइटों देखो कचरे का ढेर भरा हुआ है, चाकीपाड़ा देखो, हीराबाद देखो, आप ये इलाकों पे विजिट करें, कोई सूरत हाल नहीं है। और छोटे छोटे बच्चे, गंदा पानी, गटर और नालियाँ भरी हुई है। 3 महीने से भंगी कोई आ रही नहीं है और अभी बकरा ईद का भी सीजन आ रहा है, लोड शेडिंग के हवाले से भी और जगह जगह पे गंदगी ढेर, ये कैसे शहर को कंट्रोल करेंगे? तालिब शहर, मेहरान टीवी, मीरपुर।